दोस्तों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसैन अब्बास। लाड़काणे मां अक्टूबर में पेपर लीक थियो हुयो मेडिकल जो पेपर लीक थियण खां पोइ उन खे पहिरियों दफ़ो पेपर्स हमेशह लीक थींदा रहिया आहिनि, आउट थींदा रहिया आहिनि ऐं भोतारनि जा ऐं पैसनि वारनि माण्हुनि जा ॿार उहे डिग्रियूं वठंदा रहिया आहिनि, डॉक्टर इंजीनियर थींदा रहिया आहिनि। इहो सिलसिलो सालनि खां सिंध में हलंदड़ आहे। हिन दफ़े असांजे दोस्तनि सुहेल मेमन साहब, वकीला नामियारो सजाद चांडियो साहब, काज़िम मयसर साहब, अमर हसीब, नौजवान वकील, इन्हनि इन जी पकड़ कई। इन खे पकड़े हाई कोर्ट खणी विया केस खे। हाई कोर्ट बि इन ॻाल्हि में फ़ैसिलो ॾिनो त बाबा हीउ जेको पेपर आहे इहो आउट थियो आहे, इहा एंट्री टेस्ट वराए थी वेंदी, वराए इहो जेको आहे पेपर तयारु थींदो। माफ़िया जे पुछ ते लत अची वई, वॾियूं रड़ियूं निकिरी वियूं, निंडूं फिटी वियूं त पेपर मुस्तक़बिल तव्हां कामोरनि जे ॿारनि जो आहे, मुस्तक़बिल तव्हां भोतारनि जे ॿारनि जो आहे। ऐं हो जेके मिसकिननि जा ॿार, लोअर मिडिल क्लास जा जेके ॿार पढ़नि था, महिनत कनि था, उन्हनि जी महिनत राहे कोन। आख़िर लाड़काणे में ई पेपर छो आउट थींदो आहे? मां तव्हांखे लाड़काणे बोर्ड जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां। लाड़काणे बोर्ड में वेठल कुझु माण्हू, ग़लीज़ तरीन घटिया क़िस्म जा माण्हू, इन्हनि बेग़रतनि अरबा रुपयनि जा असां ठाहिया आहिनि। मैट्रिक खां इंटर ताईं ग्रेड विकामजंदो आहे। मुंहिंजे दोस्त मूंखे ॿुधायो त मां पंहिंजे न्याणीअ जो ग्रेड ख़रीद कयो आहे। रेट लॻंदो आहे, ओपन रेट लॻंदो आहे, ओपन रेट, खुलियल रेट लॻंदो आहे। का बि अदालत कान्हे जो इन्हनि बेग़रतनि खे पकिड़े। हाणे जंहिंखे पंहिंजा ॿार पास कराइणा आहिनि उहे पैसा ॾिए, फ़ियूं अलॻि भरे, ख़र्च अलॻि भरे, यानी फ़ी ॿार माइटनि खे जेको आहे उहो लखनि में थो पवे। उनजी तइलीम जेका तइलीम उहो विलायत मां हासिलु करे अचे, उन जी बोर्ड जूं मार्कूं लाड़काणे मां वठी ईंदियूं पवनि पैसनि ते। ऐं लाड़काणे बोर्ड जा जेके हरामी बेग़रत वेठा आहिनि, इन्हनि छा कयो आहे? इहे पंजाब जे माण्हुनि खे बि हितां इम्तिहान हितां ॾियाराईंदा आहिनि, डिग्री मूं वटि सबूत आहिनि। को जज का अदालत हुजे जेका हिननि खे फांसी ॾिया, सबूत खणी अचा। इहे एॾा बेग़रत ऐं कमीना आहिनि जिन सिंध जे तइलीम खे तीन वार कयो आहे। ख़ैर माफ़ु करियो, सुहेल साहब वारा कोर्ट बि आहे। सुहेल साहब वारा बि त उहे माण्हू आहिनि जिन जो मनु अंदर वारो नथो मञे। चोरी, करप्शन, कूड़, ठगी, यार सिंध में एॾी वॾी बर्बादी। सुहेल साहब वारा केस खटे आया, वराए टेस्ट थी, ख़बर पई आहे वरी पेपर आउट थियो आहे। हाणे तव्हां ॿुधायो त वरी पेपर आउट थियो आहे। एॾी वॾी सख़्तु माफ़िया, इन माफ़िया खे पीपल्स पार्टी पालींदी रही आहे। सखर बोर्ड वञो, नवाबशाह बोर्ड वञो, हैदराबाद वञो, कराची वञो, हर बोर्ड में मिरूं ऐं सूअर जा पुट वेठा आहिनि जेके खपाइनि था मार्कूं। और सिंध पब्लिक सर्विस कमीशन में वञो, उते हिकिड़ी कमीशन डंडे ठोक, उहे बेग़रत बि अछूं ॾाढ़ियूं, पोढ़ा, उमरियूं, क़बर में पेर आहे, पर पोइ बि बेग़रत सीटूं खपाइनि वेठा। ईअं थींदो? एॾो ज़ुल्म सिंध सां, सिंध जे माण्हुनि सां। वतन फ़रोश हो, तव्हां ते लानत हुजे। हाणे साईं वरी पेपर आउट थियो आहे। हाणे छा थींदो? कहिड़ी अदालत आहे जंहिं का हिननि खे फांसियूं ॾिए? कहिड़ो सिंध में कानून आहे जेको तालीम खे बचाए? तालीम ते धाड़ो, सिहत ते धाड़ो। इहे डॉक्टर जेके पढ़ी ईंदा, उहे इस्पतालूं गॾनि ऐं खचरनि जा खाना बणियल आहिनि। पब्लिक सर्विस कमीशन जेके पास करे थी माण्हू पैसा वठी, उहे साईं सिंध संवारींदा। उहा सिंध वॾेरनि जा पुछ लटकाऊ पुट उहे नौकरियूं कंदा। रेड़े वारो साईं कुर्सी छा चयो? तव्हां छोला वञी खपाए पई सिंधी क़ौम छोला।
वॾेरनि जे पाजेरनि जे पेरनि में पोइ उन्हनि में डालनि में लटकियल क़ौम छोला खपाईंदी। वॾेरनि जे दरवाज़नि ते बूट पॉलिश कंदड़ क़ौम छोला खपाईंदी। कुझु वांदो त वञी वॾेरे जे ओताक ते ॾे ॿुहारी क़ौम छोला खपाईंदी। इन्हनि सभिनी जो मुंहुं कारो करे इन्हनि सां इन्हनि खे किथे तइलीम जी बर्बादी इन्हनि कई आहे। ही इल्म चोर, ही वतन चोर, ही तव्हांजी हर हिकु हसरतुनि ऐं अरमाननि जा चोर। तव्हां महिनतूं कयो ऐं खटियो ॿिया बेग़रत खाई वञनि। लाड़काणे बोर्ड में त वॾा रूसी क़िस्म जा माण्हू वेठा आहिनि न, जेके खपाईंदा फ़ोनूं करे चवंदा आहिनि हेतिरा लख जो ॿार पास कंदा। हींअर बि तव्हां ॾिसो लाड़काणे बोर्ड में हिकिड़े बि कंहिं बि मिसकीन माण्हूअ जो जेकॾहिं ॿार पास थियो हुजे, ख़ुदा जो कसम मुंहिंजो कारो मुंहुं कजो। तव्हांखे ॿार कंहिंजा पास जेके सऊदीया में वीचारा कमाइनि था सुठियुनि नौकरियुनि में या धंधा पंहिंजा कंदा, उन्हनि जा ॿार दुबई में रहंदड़ सेठियुनि जा ॿार या वॾनि कामोरनि जा ॿार, जागीरदारनि जा ॿार, उन्हनि जे ॿारनि स्कूल में 1 नंबर खयो आहे। बसि तइलीम जो इल्हाम इन्हनि ते थो थिए। छा कंदो सुहेल मेमन साहिबु, छा कंदो सजाद चांडियो साहिबु, छा कंदो, ऐं ॿिया वकील दोस्त जेके वकीलनि में त वॾी ॿ नंबरी थी हले न। ईमानदार वकीलनि ॾे माण्हू तॾहिं मुअल ऐं पीठल ऐं टठल पुठल अचनि था। साईं महमद ख़ान असांजो दोस्त आहे शेख साहिबु, उनजी टीम आहे, माण्हुनि जा केस विड़ी विड़ी फ्रीअ में पंहिंजे लाइ उन्हनि ॿारनि जूं फीसियूं उन्हनि वॾो सॼो समाज बर्बादु लॻो पियो आहे। कजे छा, कजे छा, ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ही हराम खोर जेका इदारनि में वेठा आहिनि, हराम खोर, हराम जा पुट, इहे जेसि ताईं हराम खोर इदारनि में वेठल हूंदा सिंध बर्बादु रहंदी। ऐं तव्हां जेसीं ताईं सूअर असेंबलियुनि में मोकिलींदा रहंदो, सूअरनि खे चूंडींदा रहंदो, मिरुनि खे, तव्हांजो हशर अहिड़ो ई थींदो। छा कयां मां, छा कयां मां, छा कयां।